रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, गोठ फैज़ मोहम्मद बिरोही जे अंदर नौजवान आमिर अली बिरोही जे अज शादी जी रात आ। करोड़न खुश नसीबन मां मियां आमिर अली भी को खुश नसीब इंसान आ। उन करोड़न इंसानन मां एकड़ो खुश नसीब इंसान ये असांजो नौजवान आर्मी जो नौजवान आमिर अली आ, जंहिंजे शादीअ में मुझे महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जी महफ़िल हली रही है, अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल हली रही है। ऐं मियां आमिर अली एक आर्मी जवान हुजण जो हक़ अदा करे ॾेखारियो आहे। छो त आर्मी जे अंदर जेका तैलीमात ॾिनी वेंदी आहे उन्हनि जे आॾो ज़िंदगीअ जा ॿ मक़सद हूंदा आहिनि। ऐं वतन अज़ीज़ सां मुहबत करण वारो, अगर तव्हां पंहिंजी पूरी ज़िंदगी ख़ैर ख़ूबीअ सां नौकरी पूरी करे पंहिंजे बचड़नि में वियो त तव्हां सॼी ज़िंदगीअ जे लाइ गाज़ीअ जो लक़ब तव्हां सां गॾु हलंदो। अगर अल्लाह जे ज़ात तव्हांखे घुरियो ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ लाइ अगर तव्हांजी जान कुर्बान थी वई त शहादत जो लक़ब तव्हां सां दुनिया में भी हलंदो, क़ब्र में भी हलंदो, त क़यामत में भी हलंदो। इन हाणे मां हार इलाही मूंखे थोरो ॾुखियो लॻंदो आहे। इन ॿिनि लफ़्ज़नि सां एक आर्मी जवान जी तरबियत कई वेंदी आहे ऐं उन्हनि खे हर घड़ी नारे तकबीर ऐं नारे रिसाल जो नारो सेखारियो वेंदो आहे।
ऐं उन्हनि खां जॾहिं पुछंदव त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त ज़िंदगीअ में कहिड़ा कहिड़ा मरहला आया, अल्लाह ताला कीअं मदद फरमाई। लेकिन मां हिन शाद महदूद आहे, मां हिन शादीअ जे मौज़ूअ ते ॻाल्हाईंदे अॼु क़ुरान जूं तव्हांखे आयतूं ॿुधाईंदुसि त जंहिं ख़ुशीअ में अल्लाह जे ज़िक्र खे न रखियो वेंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद खे न रखियो वेंदो आहे, क़ुरान करीम जे तिलावत खे न रखियो वेंदो आहे। अॼु तव्हांखे मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी थो ॿुधायां त अल्लाह ताला अहिड़ी ख़ुशीअ जे लाइ पंहिंजे क़ुरान में कहिड़ो हुकुम कयो आहे। ऐं उहा ख़ुशी जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी यादि हलंदी आहे। हे इंसान त छा, हे जेके ॿाहिरि कमंद जा ॿूटा था ॾिसो, हे जेके वणनि जा पन था ॾिसो, हे जेके ज़मीन जा भितर था ॾिसो, अॼु उहे बि अल्लाह जे दरबार में शुक्राने जी दुआ करे, छो त जी उन्हनि खे जन जी सेखारियो। मियां आमिर अलीअ जे ख़िज़री ज़िंदगीअ जी दुआ घुरंदा ऐं उनखे औलाद सालिह लाइ दुआ घुरंदा ऐं अल्लाह जे दरबार में दुआ कंदा, ए मुंहिंजा मौला शल अहिड़ा घोट सदाई थियनि जिन जे करे असां ज़मीन जे मथां तुंहिंजे रब जे ज़िक्र जूं लोलियूं पयूं हलनि। मुझे सुहिणे मदीने जे मीर फरमायो, जॾहिं अल्लाह जो ज़िक्र करण वारो ज़मीन जे मथां कदम रखंदो आहे, जॾहिं उहो कदम मथे खणंदो आहे, ज़मीन दुआ घुरंदी आहे, ओ मुंहिंजा करीम रब इन पंहिंजे ज़ाकिर बाने खे कुझु घड़ियूं तौफ़ीक़ ॾे त मुंहिंजे मथां कदम रखियो बीठो हुजे, छो त जेसि ताईं न जो कदम मुंहिंजे मथां पियल हूंदो तेसि ताईं तो रब जे रहमतुनि जो नुज़ूल पियो हलंदो। जेकॾहिं ज़िक्र करण वारो बानो कदम ज़मीन ते रखंदो आहे, अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। पर जंहिं जॻह ते कलाक ॿिनि ताईं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हले, सुहिणे नबी जो फरमान हले, ॿुधायो त उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो या न थींदो। ॿ चार ॻाल्हियूं तवजह सां ॿुधिजो। अल्लाह हर जॻह ते हूंदो आहे। अल्लाह जी ज़ात ॻाल्हायो, अल्लाह जी ज़ात हर जॻह ते हाज़िर नाज़िर मौजूद हूंदो आहे, मगर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा हर जॻह ते कोन ईंदो आहे। अल्लाह जो त अल्लाह जेको आहे उहो यहूदन जो बि अल्लाह, मुनाफ़िकन जो बि अल्लाह, काफ़रन जो बि अल्लाह, मुर्तदन जो बि अल्लाह, मजूसन जो बि अल्लाह, अल्लाह सभिनी जो आहे। मगर मुझे मदीने जे मीर अल्लाह मुझे रब फरमायो, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। मुझो महबूब मुस्तफ़ा ईमान वारन जे लाइ हमेशा दुआऊं घुरंदो आहे। मुझो महबूब मुस्तफ़ा ईमान वारन जे महफ़िल में ईंदो आहे, दुरूद वारी महफ़िल में ईंदो आहे। अल्लाह हर जाइ ते हाज़िर ऐं नाज़िर हूंदो आहे, पर अल्लाह जी रहमत हर जॻह ते कान हूंदी आहे। अल्लाह जी रहमत उते वसंदी आहे जिते मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ात ॾिसंदी आहे। मुझे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो क़ुरान करीम जूं ॿ चार आयतूं पढ़ा। अल्लाह फरमायो, वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मां अल्लाह जे शान जे लाइक़ नाहे त उन्हनि ते अज़ाब कयां जन में मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजी ज़ात मौजूद आहे। जिते ज़ाते मुस्तफ़ा हूंदी आहे, रब क़ुरान करीम में तो फरमाए उते मां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल हूंदो आहे। हाणे ज़ाते मुस्तफ़ा कीअं हूंदी आहे? हिकिड़ो रिश्तो रत जो हूंदो आहे, हिकिड़ो रिश्तो प्यार जो हूंदो आहे।
रत जो रिश्तो टुटी वेंदो आ मगर प्यार जो रिश्तो कोन टुटंदो आ। रत जे रिश्ते में मुंहिंजा दोस्त कॾहिं हेठां ई मथां ई ईंदी आ मगर प्यार जे रिश्ते में कुझु बि न थींदो आ। हे आमिर अली नौजवान जो पंहिंजे महबूब मदीने जे मीर सां प्यार आ। हे मियां अली शेर जो भले जो ॾाढ़ी कूड़ियल आ ज़रूरी नाहे त ॾाढ़ीअ वारनि खे ई प्यार हुजे। ॾाढ़ी मुझे महबूब जी सुन्नत आ पर मुझे मुस्तफ़ा जो प्यार जेकॾहिं मुंहिंजो रब नसीब कंदो आ त बे ॾाढ़ियुनि खे बि रब कुर्ब नसीब करे छॾींदो आ। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पसंदीदा में पसंदीदा शे निकाह हुआ जेको अॼु आमिर अली थी रहियो आ। अल्लाह जे ज़ात खे सभ खां ज्यादा पसंदीदा निकाह हुआ जेको अॼु आमिर अली जो थी रहियो आ। याने अल्लाह जी रज़ा ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा में अॼु मियां अली शेर भी राज़ी रहियो आ मियां आमिर अली भी राज़ी रहियो आ। इंशाअल्लाह ताला इन आमिर अली ऐं उन जे घर वारीअ इन जोड़े मां अल्लाह वरी अहिड़ा जुआन पैदा कंदो जेके अॻिते हली दीन जा आलिम बणिजी वेंदा। छो त मुंहिंजा दोस्त जंहिं सले खे पाणी न मिठो मिलंदो आहे त हो बूटो बि मिठो ई थींदो आहे पर जंहिं सले खे पाणी गंदो ऐं कड़ो मिलंदो उहो अॻिते हली छा थींदो। जंहिं जवान जे शादीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी महफ़िल मल्हाई वई आहे। इंशाअल्लाह ताला इन आमिर अलीअ खे अल्लाह जेको औलाद ॾींदो उहो बि नेक ऐं सालिह हूंदो इंशाअल्लाह ताला। ऐं उहे नेक सालिह जॾहिं क़ुरान करीम जा हाफ़िज़ थींदा ऐं क़ुरान करीम जा आलिम थींदा। ऐं मुसलमानो हे शादीअ जे मौक़नि ते मुझे मुस्तफ़ा जूं महफ़िलियूं सजायो त तव्हांखे ॿुधायो वञे त शादी चइबो छा खे आ। अल्लाह फरमायो हुवल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन। अल्लाह फरमाए तो हिकड़ी जान मां रब तव्हां के पैदा कयो आ याने आदम अलैहिस्सलाम मां ॾाढी हवा के भी आदम जे पासीरीअ मां अल्लाह बनायो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो हिकड़ी जान मां अल्लाह तव्हां जा जोड़ा बनाया हन छाजे ला मुझा करीम रब। अल्लाह फरमायो लियस्कुन इलैहा मां अल्लाह इन करे जोड़ा बनाया हन जो मां अल्लाह शादीअ जे जोड़े के सुकून जो नालो ॾेई छॾियो आ। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस गौर सां ॿुध गाना ॿुधण वारा जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस पाण में कचहरी कंदा हन मुंहिंजो रब मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे नेकियूं लिखंदा वञो। जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गॾु वेही मानी खाईंदा हन अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे नेकियूं लिखंदा वञो। यादि रखी छॾिजां हिक मर्द ऐं औरत जे दरमियान में जेतिरो बि सुठो ऐं सुहिणो राबितो हूंदो आहे मुंहिंजो रब बि राज़ी थींदो आहे मदीने जो घोट बि राज़ी थी पवंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो राबितो उथंदे खां जीअं अॼु मज़बूत थियो आहे न इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त हिन घोट कुंवार खे ज़िंदगीअ में कॾहिं बि का औखी कान ईंदी। छो त जंहिंजे शादीअ जे महफ़िल में अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल हली रही हुजे रब जे क़ुरान जे बरकत सां इंशाअल्लाह ताला उन्हनि खे बि बरकत थींदी। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सहाबिया नालो आहे जुल अबीब। छा नालो आहे? रंग जो कारड़ो आ रंग जो कारड़ो आ एतिरो त रंग जो कारड़ो आ जो कोई मिट माइटो न के संग ॾियण जे लाइ तयार नाहे। मुंहिंजे सुहिणे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जॾहिं ख़िदमत में ईंदो आहे हुज़ूर खे वुज़ू कराईंदो आहे हर घड़ी मुंहिंजे आका जे ख़िदमत में वेहंदो आहे। अॼु हिकिड़ी राति आई इशा जो वुज़ू कराए बस कयईं मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो जुल अबीब जी मुंहिंजा आका शादी छो नथो करी? चुपड़ी करे थो वेहे आका मूंखे केरु ॾींदो?
नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं ॿी रात थी वरी मुझे आका फरमायो जुल अबीब जी मुझा आका शादी छो नथो करी आका मां मिस्कीन गरीब खे केर ॾींदो मुझे आका जवाब न ॾिनो जॾहिं टी रात आई अॼु जुल अबीब वाइदो करे आयो त जीअं मुंहिंजो महबूब पुछंदो मां ईअं कोन चवंदुसि त मूंखे केर ॾींदो पर ईअं चवंदुसि मुंहिंजा आका हुकुम कयो मूंखे कंहिंसां शादी करणी आहे दिल में इरादो करे मुझे सुहिणे महबूब जे दरबार में आयो अज मुझे मुस्तफ़ा वुज़ू करण फरमायो मगर जुल अबीब खां को न पुछो मुझे सुने मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जुलबीब खां न पुछो जुलबीब ॾिठो महबूबन नमाज पढ़ी करे हबीब रवाना थिया जुलबीब खां शादीअ जो न पुछो जॾहिं महबूबन न पुछो त जुलबीब रोई ॾिनो अॼु दिल में ख़याल करे आयुसि त मुंहिंजा महबूब मूंखां पुछंदा मगर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा मूंखां न पुछो अञा हबीब अॻिते हलिया जुलबीब जे अखियुनि मां लुड़क लड़िया मुझे मदीने जे मीर बीही करे पोइ ते निहारे पुछो जुलबीब रोई छो थो मुझे मदीने जे मीर पुछो जुलबीब रोई छो थो जुलबीब जवाब ॾिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज दिल में तमन्ना खणी आयो हुयुसि मुझा आका मोटी आया पाण फरमायूं ॾे ख़बर शादी कंदे या को न कंदे जवाब ॾिनई मुझा आका जैसा मुझा महबूब हुकुम कंदा मां उन सां शादी कंदुसि तवज्जो कर मुझे गोठ फैज़ मोहम्मद बिरोही जे रहण वारा मुझे मदीने जे मीर फरमायो फलाणो अंसारी जेको वॾे में वॾो अमीर हुयो उन वक्त जो खजन जे बागन जो मालिक हुयो उनखे हिकड़ी अल्लाह न्याणी ॾिनी हुई मुझे मुस्तफ़ा फरमायो उन फलाणे अंसारी ॾे वञी करे मां मुस्तफ़ा जा उनखे सलाम ॾे जॾहिं तोखां कमकार पुछे उनखे ॿुधाइजां त मुझे मुस्तफ़ा मोकिलियो आहे तू पंहिंजे न्याणीअ खां पुछ अगर कबूल करे त महबूबन मूंखे तुंहिंजे न्याणीअ जे लाइ घोट बनाए मोकिलियो आहे सभु कंहिंजो रिश्तो कंहिंजो चाचो रिश्तो घुरंदो आहे कंहिंजो मामो रिश्तो घुरंदो आहे वाह जुलबीब तुझी किस्मत जो रिश्तो तय मुझो मदीने जो ताजदार पियो करे मदीने जे मीर जे प्यार दे निहार जॾहिं जुलबीब ॿुधो दिल में ख्याल कयई वञा त थो पर पंहिंजो रिश्तो पाण कीअं घुरां दिल में इरादो करे जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज उन अंसारी अमीर वटि पहुतो जॾहिं उनखे मुंहिंजे आका जा सलाम ॾिनई उन पंहिंजा नेण विछाइण शुरू कया उन जे लाइ हंधड़ा विछाए बिस्तरा विछाए एतिरो रंग जो कारणो हुयो जो मिट माइट निहारण जे लाइ तयार न हुया लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जो कासिद बणिजी वियो उन जे मिटनि त कुझु बि न कयो मगर मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीवाने उन सहाबीअ उन जे लाइ सेजूं विछाइण शुरू कयूं हैरत में अची वियो मानी खाई पी बस थी हाणे हाल अवाल शुरू थियो ॾे ख़बर मुझे मुस्तफ़ा जा दीवाना कहिड़े कम सां आयो आ बेचारो लजाईंदे चवे तो त अल्लाह जे ज़ात तव्हांखे न्याणी ॾिनी आहे उन अंसारीअ चयो सहाबी हा चवे तो मुंहिंजे महबूब मूंखे मोकिलियो आहे उन न्याणीअ जो रिश्तो मूंखे ॾियो अंदाज़ो लॻायो हिकिड़ी न्याणी हुजे पीउ दुनिया जो अमीर हुजे रंग जो कारणो वठण आयो हुजे उन पीउ जे दिल ते छा गुज़रंदो अंदरां उन जी ज़ाल ॿुधी रही आहे सहाबी रसूल चयो
त तरस मां पंहिंजे घर वारनि सां मशवरो करे चा जीअं अंदर आयो ज़ाल सां ॻाल्हि कई ज़ाल चवे थी ॻाल्हि ॿुध अकेली न्याणी आ 14 जे चंड खां वधीक रब सुहिणी ॾिनी आ हिकिड़ी न्याणी आ हेतिरी दौलत जी मालिकाणी आ सुबुह जो सवेल हुजूर जे दरबार में था हलूं हली अर्ज़ था कयूं त मुंहिंजा आका न्याणी त तव्हां जे हवाले पर घोट को चंगड़ो त ॾियो जेको असांजे न्याणीअ जहिड़ो हुजे होॾा न्याणी ॿुधी रही आ त मुंहिंजे मुस्तफ़ा जो मेहमान आयो आ रोई अचे चवे थी ओ मुंहिंजी जीजल अम्मा ओ मुंहिंजा दिलबर बाबा खबरदार थियो तव्हांजी निगाह अचण वारे घोट जे रंग ते आ मगर मुंहिंजी निगाह पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे फरमान ते आ ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजी अम्मा इहा दौलत तव्हांखे घुर्जे इहा ज़मीनूं मिल्कियतूं तव्हांखे बग़ैर कंहिं देर जे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मेहमान खे जवाब न ॾियो मां निकाह में घोट क़बूल थी कयां हिते निकाह कराए पोइ कुंवार हिन जी बनाए मूंखे हुजूर जे दरबार में वठी हलो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जॾहिं उन न्याणीअ पंहिंजे अबे अम्मा खे चयो अबे अम्मा क़बूल कयो हिकिड़े पासे हूर जहिड़ी सुहिणी न्याणी हिकिड़े पासे रंग जो सफ़ा कारो सहाबी जॾहिं उन जो निकाह थी ऐं मुंहिंजे हुजूर जे दरबार में पहुता त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात निहारे फरमायो उन अंसारीअ खे ऐ अंसारी तूं खुश नसीब आहीं जो तुंहिंजे न्याणीअ मुंहिंजे जुल हबीब खे क़बूल कयो आहे वरन त जन्नत जूं हूरियूं मुंहिंजे जुल हबीब जे लाइ दीवानियूं रब बनाए छॾियूं मुझे मदीने जे मीर फरमायो सजी जिंदगी हजरत जुल हबीब हुजूर जे कदमन में रहियो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु जंग में वयो आ जॾहिं जंग में हजरत जुल हबीब शहीद थी वयो तमाम सहाबा जा जसद खाकी खणी आया मुझे करीम मुस्तफ़ा सभिनी ॾे निहारे पुछो ॾियो ख़बर मुंहिंजो दीवानो जुल हबीब काथे आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुल हबीब नजर कोन थो अचे मुझे मदीने जे साईं फरमायो काफरन जे इलाके में वञो मुझे जुल हबीब 7 काफरन के जहन्नम रसीद करे शहादत जो जाम पी छॾियो आ जॾहिं मुझे महबूब जा सहाबा उन काफरन जे इलाके में वञनि त 7 काफर जहन्नम रसीद लगा पिया आहिनि विच ते हज़रत जुल हबीब शहीद लॻो पियो आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत जुल हबीब शहीद त काफरन जे विच में थियो आहे पर मुंहिंजे मुस्तफ़ा खां ॻुझाई न आहे जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उहो उन खां परे कोन हूंदो आहे मां तोखां थो पुछां तुंहिंजे दिलि में जॾहिं कंहिंजो प्यार यादि ईंदी आहे तोखे हिॾकी थींदी आहे फलाणे सारियो आहे अली शेर सारियो आहे वरी हिॾकी थी न आमिर सारियो आहे जॾहिं हिॾकी छॾे वई त पंहिंजे बिरोह के में चवंदे ॾिस मूंखे आमिर सारियो आहे न तॾहिं हिॾकी थी आहे न दुनिया में जेकॾहिं आमिर कंहिंखे यादि करे त उनखे हिॾकी थिए मां तोखां पुछां जे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॻोठ फैज़ मोहम्मद बिरोहीअ में तव्हां सां वेही यादि कयूं त मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे या न आहे याद रखी छड़ मुझे महबूब जा दीवाना अज तो पट ते वेही करे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ई मोहब्बत जी शादी में महफिल सजाइया खुदा जो कसम इहा त खबर तोखे तॾहिं पवंदी जॾहिं ही अखड़ियूं बूटींदे कबर में पहुचंदे हिन शादी जो मियां आमिर त वियो अॾिजी मियां अली शेर त वियो अॾिजी छो त हिन शादी जो जेको हक़ अदा जंहिं नमूने सां कयो वियो आहे इन जा जेकॾहिं ॾाज जेके न अचण वारा हो जॾहिं न उन्हनि खे मिलंदा मुंहिंजा दोस्त ख़बर त पोइ ॾिसजां ॿुध रब जो क़ुरान उन्हनि जे लाइ जेके शादीअ में शराब जूं महफ़िलियूं कराईंदा आहिनि खोले थो क़ुरान तोखे ॿुधायां ॿुध क़ुरान उन्हनि जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके शादीअ में अजीब अजीब राग कराईंदा आहिनि ॿुध रब जो क़ुरान जेकॾहिं ईमान आहे तोखे रब जे क़ुरान ते त अल्लाह जो क़ुरान ॿुध रब छा थो चवे अल्लाह फरमायो ज़ालिकुम बिमा कुंतुम
तफरहून फिल अर्द बिगैरिल हक व बिमा कुंतुम तमरहून उदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा फबिअस मस्वल मुतकब्बिरीन। अल्लाह जे कुरान माथो बुधाए मता सुभाणे इहो ख्याल करी त इए पंहिंजे तरफ खां बुधाए वियो भले जेको वणे पंहिंजे शादियुनि में कर, लेकिन अॼु खां पोइ ईअं न चवंदे रब खे मुंहिंजा मौला मूंखे ख़बर कोन हुई। अॼु मियां अली शेर ऐं मियां आमिर हक़ अदा कंदे तो ताईं रब जो क़ुरान जो पैगाम पहुचायो आहे। ज़रूरी न आहे तूं मौलवीअ खे घुराई, ज़रूरी न आहे तूं तकरीरूं कराई, बिल्कुलु ज़रूरी न आहे, लेकिन पंहिंजे बचिड़े जी जॾहिं शादी करी उन में अहिड़ो अमल न कर जेको रसूलुल्लाह खे रंजाईंदो हुजे, मुंहिंजे रब खे रंजाईंदो हुजे। निकाह कंहिंजी सुन्नत आहे, चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। जवाब ॾे कंहिंजी सुन्नत आहे? मुंहिंजे मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। रज़ा कंहिंजी आहे? चओ अल्लाह जी रज़ा आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा में कम बि उन जे रज़ा वारो ई थियणु घुरिजे। अल्लाह जे ज़ात फरमायो, तर्जुमो ॿुधो क़ुरान जो, ज़ालिकुम बिमा कुंतुम तफरहून फिल अर्द बिगैरिल हक, जेको ज़मीन ते ख़ुशी करे थो बिगैरिल हक, मां अल्लाह जे ज़ात खां सवा, चो त सभ खां वॾो हक़ अल्लाह जी ज़ात जो आहे। अल्लाह जे ज़ात बा बरकात फरमायो, जेको मां अल्लाह जे ज़ात जे हक़ खां सवा ख़ुशी थो करे, मां अल्लाह ऐलान थो कयां, व बिमा कुंतुम तमरहून, नचे थो कुॾे थो मगर मां अल्लाह जो ज़िक्र नथो करे, मुझे महबूब मुस्तफ़ा जो दुरूद नथो पढ़े, मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जी नात नथो पढ़ाए, इए नचे कुॾे थो। रब जो क़ुरान तो फरमाए, उदखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा, मां अल्लाह उनखे जहन्नम में मोकिलींदुसि जंहिंमें हमेशा पंहिंजे पाण खे साड़ींदो। केॾो ॾुख थींदी चवंदे त हे मौलवीअ ॾे अजायो आयासीं, मौलवीअ ॾे अची नची रब जो क़ुरान त सच आहे। ॻाल्हाए रब जो क़ुरान सच थई। जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, पहिरों हक़ मां रब जो तुंहिंजे मथां आहे। ज़ालिक बिअन्नल्लाह हुवल हक़, पहिरों हक़ मां अल्लाह जो तुंहिंजे मथां आहे। या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़ मिर रब्बिकुम, ॿियो हक़ मुंहिंजे महबूब जो आहे, इंसानो तव्हांजे मथां जेको मां रब तव्हां ॾे मोकिलियो आहे। इन हाज़ा लहुवल क़ससुल हक़, टियों हक़ रब तो चवे मुंहिंजो क़ुरान जो तव्हांजे मथां आहे, जंहिंमें हर शइ मां अल्लाह किसन जे सूरत में लिखी छॾी आहे। हिकिड़ो हक़ अल्लाह जो, हिकिड़ो हक़ मदीने जे मीर जो, हिकिड़ो हक़ रब जे क़ुरान जो। इहे टई हक़ कॾहिं पूरा थींदा? जॾहिं निकाह बि हलियो रहियो हुजे, अल्लाह जो क़ुरान बि पढ़ी रहियो हुजे, निकाह जी महफिल भी हुजे, मुझे करीम मुस्तफ़ा जी तारीफ भी हुजे, निकाह जी महफिल भी हुजे, अल्लाह जो जिक्र भी हुजे। जे निकाह जे महफिल में इहे टई अमल थींदा हन, जवाब ॾे उते रब जे रहमत जो नुज़ूल थींदो या कोन थींदो। हिकिड़े हमराह खे 8 बजे मूंखे ख़त्म करणो, छो त अञा कंहिं असुल प्रोग्राम ते वञणो। हे त मैं अली शेर जी ॾाढाई हुई, मैं हिन आमिर खान जो हुयो अंगल, जंहिंजे अंगल जे करे हिते पहुची वियासीं। असुल प्रोग्राम आहे कंहिं ॿिए जो मैं अली शेर, पर पोइ अल्हम्दुलिल्लाह अची वियासीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिं शादीअ में अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल हली रही हुजे, ॿुधायो इहा शादी तारीख़ी आहे या न आहे? शादी सभु कंहिंजी थी वेंदी, निकाह सभु कंहिंजो थी वेंदो, जेकॾहिं मुसलमान थी ऐं मुअल गोश्त खाए त उनखे छा चइबो? सच ॿुधायो, ॻाल्हायो छो नथा?
केॾी बि बुख हुजेसि मरे पियो बुख में, पर जे ख़बर पएसि त हीअ मुल मुर्गीअ जो गोश्त आहे त हेसि ताईं आयल बि आत ॾेई कढंदो या कोन कढंदो। चवंदो मरी वञा त मरी वञा, मां मुस्लमान आहियां, मां हराम कीअं खावां। ऐं मुस्लमान, इहा ई शइ त तुंहिंजे ईमान जी निशानी आहे, पर सोच जीअं न इहो नंढड़ो हराम पेट में नथो विझी त पोइ इहो बि सोच जॾहिं न तूं नंढड़े जो तोहर कराईंदो हुई, इहो तोहर कराइण सुन्नत कंहिंजी आहे? जवाब ॾे, कंहिंजी सुन्नत आहे? सुन्नत मुंहिंजे महबूब जी हुजे, शादी बचड़नि जी करी सुन्नत मुंहिंजे मुस्तफ़ा जी हुजे, ऐं उते कम वरी शैतान जो हुजे। ॿुधा ख़ुदा राज़ी थींदो या नाराज़ थींदो? हिकिड़े हमराह पंहिंजे पुट ते कयो हो केस कोर्ट में। असुल अखियूं नथियूं पढ़जनि, जो हीअ जेका मूवी आहे न, इन एॾो अखियुनि खे ईअं करे थी छॾे जो बसि अलाह ताला रहम करे। ॾाढी लाइट हिन जी तेज़ आहे, अखियूं मुंहिंजियूं कोन थियूं पढ़जनि, हीअ हेॾे होॾे निहारे त मां तव्हांखे ॾिसां। हाणे ॾिसो, हाणे थियूं अखियूं पढ़जनि, ख़ुदा खे मञी यार, तवजो कयो दोस्तो, हाणे पे तो ॾिसां त फलाणा फलाणा वेठा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़े हमराह पंहिंजे पुट ते केस कयो कोर्ट में। जज जे आॾो चई त जज साहिब, हे मुंहिंजो पुट आहे पर मूंखे लतूं थो हणे। छा थो हणे? लतूं थो हणे। जज हुनजे पुट खे घुरायो, पुछई ॾे ख़बर तूं पंहिंजे बाबे खे लतूं थो हणी? चईसि हा मां लतूं हणां थो। चई इक़रार थो करी? चईसि इक़रार थो कयां। चई ज़ालिम पंहिंजे पीउ खे लतूं? चईसि बाबे खां पुछो मुंहिंजो नालो छा रखियो अथई? बाबे खां पुछो मुंहिंजो नालो छा रखियो अथई? त जज पुछो हुनजे पीउ खां, ॾे ख़बर बचे जो नालो छा रखियो अथई? चई जज साहिब, मां पंहिंजे बचड़े खे अलाह सिकी पिनी मूंखे ॾिनो हिकिड़ो, पोइ मां हिनखे प्यार में सॾींदो आहियां मुंहिंजो खोदड़ो, मुंहिंजो खोदड़ो, मुंहिंजो खोदड़ो। नंढड़े चयो जज खे, जज साहिब बाबो मूंखे सॾींदो आहे खोदड़ो। पोइ खोदड़ो लतूं न हणंदो बाबे खे, बाक़ी हंज ते खणी विहारींदो। ऐं मुंहिंजा दोस्तो, इन में खिलण सां गॾु सम्झाइण जी निशानी आहे त जॾहिं बचड़े जो नालो रखो त हुनजो नालो रखो मुंहिंजे मुस्तफ़ा जे निस्बत वारो, मन हुज़ूर जे निस्बत जे सदके बच्चो नेक थी वञे। वरी जॾहिं उनजी ख़ुशी अचे, उनजी ख़ुशी कयो मुंहिंजे मुस्तफ़ा जे निस्बत वारी। मुंहिंजे अल्लाह खे तुंहिंजे मुंहिंजे हिन जलसनि जी परवाह कान्हे, मुंहिंजे अल्लाह खे तुंहिंजे मुंहिंजे निमाज़ुनि जी परवाह कान्हे, मुंहिंजे अल्लाह खे तुंहिंजे मुंहिंजे रोज़नि जी परवाह कान्हे, मुंहिंजे अल्लाह खे मुंहिंजे मदीने जे मीर खे तुंहिंजे मुंहिंजे हिन अमल जी ज़रूरत कान्हे, मुंहिंजे अल्लाह खे ज़रूरत कान्हे, पर तोखे मूंखे ज़रूरत आहे। मुंहिंजे रब जे ज़ात फरमायो आहे, ऐं मुंहिंजा बान्हा कॾहिं मुंहिंजे ज़िक्र जो ॿुधणो अथई त आधी राति जो कंहिं वण जे हेठां सुम्ही ॾिस त सॼी राति पखी मां रब जो ज़िक्र कनि था या नथा कनि। तूं छा ज़िक्र कंदे? 10 मिंट निमाज़ पढ़ी ॼण वॾो थोरो कंदे, अचे लत ॾेई सुम्ही पवंदे, वरी फजर ते उथियो तो न त वरी 11 बजे पियो उथंदे। अल्लाह फरमाए थो जॾहिं वण जे हेठों सुम्हंदो आहे, आधी राति थींदी आहे, जॾहिं राति जा 12 थींदा आहिनि, वण मां अचानक अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो आहे या कोन ईंदो आहे? ॿुधायो ओ बहराड़ीअ में रहण वारो, तव्हां सां त पाणीअ जे वारे ते बि टाइम ॾिसंदा आहियूं, अलार्म लॻाईंदा आहियूं, तहजुद जे निमाज़ लाइ बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घड़ियाल ठाहे रखंदा आहियूं, मगर उन पखियुनि ॾे निहार जॾहिं पूरा 12 थींदा आहिनि, रब जे ज़िक्र जी तंवार थींदी आहे। 5 मिंटनि में वरी ख़ामोशी, वरी पूरो कलाक गुज़री हिकु थींदो, वरी रब जो ज़िक्र जारी, वरी 5 मिंटनि में ख़ामोशी, 2 बजे 3 बजे 4 बजे 5 बजे, जॾहिं 6 बजे बाख फुटंदी आहे, आख़िरी ज़िक्र करे पखी वेचारा पंहिंजा आहेरा छॾे पंहिंजे बचन जे रोज़ीअ जे लाइ रवाना थी वेंदा आहिनि। इहा ॻाल्हि सची आहे नी? पोइ मुस्लमान जेकॾहिं लफ़्ज़ ॾुखियो न लॻई त मूंखे चवण ॾे, पोइ ऐं मुस्लमान तोखे असांखे हया नथो थिए? उन पखीअ खे रब छा ॾिनो आहे? सुम्हण लाइ अलाह हुनखे खट ॾिनी आहे? जवाब ॾे। अलाह हुनखे सुम्हण लाइ खट ॾिनी आहे? रब हुनखे बिस्तरो ॾिनो आहे? जवाब ॾे, ईमानदारीअ सां जवाब ॾे। पखियुनि खे बिस्तरो आहे? खट अथनि भला? कुझु न अथनि। पली अन्न जी अथनि? कुझु न अथनि। हेतिरी गुजड़ीअ में दाणा चुगे ईंदा आहिनि, पोइ बि अल्लाह जो सॼी राति शुक्रानो अदा कंदा आहिनि। ऐं उथी आधी राति
ओ पखी ला दिल मने उथी आधी रात पखी ला दिल मने पांजे मालिक जो वेठा जिक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे बात पुकारन था असा इंसानन खे उथारन था पखी वक्त पे बात पुकारन था असा इंसानन खे उथारन था कयो नजर सभिने दे हाय निहारन था कयो नजर सभिने दे निहारन था चवन हाय हाय बोड़ा की न बुधने उथी आधी रात ऐ मुसलमान गौर कर सजी रात अल्लाह जो जिक्र करण वारा मगर उन्हनि खे बि मौला तुझे मुझे ला पैदा कयो आ सजी रात उन्हनि जिक्र कयो सुबुह जो तुझे दिल में ख्याल आयो अजो गेरन जी भाजी ठाहणी आ के को बंदूक खणी वयो को गुलेली खणी वयो को चुटणी खणी वयो वनी बिन गेरन के केराए अचे भाजी करे खाइण लगो मुझो अल्लाह तो फरमाए ओ बेफरमान गौर त कर जेका मुझी रात दी मखलूक जिक्र कंदी आ मां रब उन खे भी तुझे ला पैदा कयो आ अल्लाह फरमाए तो के तुझे खाइण ला पैदा कयम के तुझे चढ़ण ला पैदा कयम के मेहू गहूं तुझे खीर पीण ला पैदा कयम मुझो बेनियाज रब तो फरमाए ऐ मुझा बाना सब कुछ मां अल्लाह तुझे ला पैदा कयो आ पर तोखे मां रब पांजे याद ला पैदा कयो आ ऐ मुझा मुसलमान भा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के तुझे मुझे इबादतुन जी जरूरत काने ही जेके जिक्र जू महफिलियूं हन हे जेके अल्लाह जे महबूब जे दुरूद जू महफिलियूं हन मुझो रब फरमाए तो ऐ मुझा बाना जडे न तू मुखे याद कंदे मां खुदा भी तोखे याद कंदस पर रब चे तो तू मुखे याद न कंदे तडे भी मां रब तोखे याद कंदस अल्लाह फरमाए तो अगर तुझो बचड़ो तुझो चवण न वठे उनके घर मां कढी छडींदे लेकिन रब चे तो मां अल्लाह जे प्यार दे त निहार उम्र सजी गुजरी वई थई 80 साल मस्जिद जो दर न दिठई 60 साल अल्लाह जो जिक्र न कये न की नमाजू न की रोजा रब चवे तो पो भी रोजी मां रब थो दी को बियो थो दी मुझो अल्लाह तो फरमाए ओ हारी मां अल्लाह जे प्यार दे निहार जेडी मल न जनवरी महीने में पानी जे वारे ते वींदो हई आखिरी वारो हुंदो आ ओडा बांदी थियण वारी हुंदी आ पानी बर्फ लगो पियो हुंदो आ पानी टुटी पवंदो आ ऐ मुझा दोस्त पानी में अंदर घिड़ंदो हई जवाब दे तोखे थध का केर बचाइंदो आ ऐ मुसलमान गौर कर पानी में जेका शय उछलाए भी आ 3 ॾींहन में किन्नी थी वेंदी आ मुझो रब तो फरमाए ऐ मुझा बाना गौर कर सवा मण अन्न जो वनी पानी में उछलाए मोटी ईंदो हई पर जडे 6 महीना भी पूरा कोन थींदा न सवा मण मां 100 मण मां रब तोखे करे ॾेई छॾींदो जेको दाणो तू जमीन में उछलाईंदो हई उन जमीन मां अल्लाह उनखे सलो बनाए मां खुदा तोखे रोजी ॾींदो हां मुझो रब तो फरमाए ऐ मुझा बेफरमान बाना इए न कर मां खुदा तोखे केड़ी शय आ कुरान बुधाई टाइम पूरो थी आ पर एक आयत कुरान जी बुधाई अल्लाह फरमाए तो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम मुझे बेनियाज रब फरमायो ऐ मुझा बाना मां अल्लाह तो खा सवाल तो कया ऐ इंसान मां रब के बुधा ओहा कहिड़ी शय आ जेका मां रब वट ना है जह शय जे करे तो मां रब के छड़े दुनिया वट वञण शुरू कयो आ मुझो खुदा चवे तो बुधा
ऐं मुंहिंजा बानावा कहिड़ी शइ आहे जेका मां अल्लाह जे कुदरत में मौजूद न आहे। रब चवे थो अगरि तूं जवाब थो ॾी मौला हर शइ तो वटि आहे, पर ही ॿार जेके आहिनि इन ॿारनि जे प्यार मूंखे मजबूर कयो आहे। रब चवे थो ॿार तोखे कंहिं ॾिना आहिनि? अगरि तोखे जवानीअ जे अंध मजबूर कयो आहे, नमाज़ ते नथो वञी, अल्लाह पुछे तोखे जवानी कंहिं ॾिनी आहे? अगर तोखे हुस्न मगरूर कयो आहे, रब चवे थो तोखे हुस्न कंहिं ॾिनो आहे। अगर तोखे दौलत मगरूर कयो आहे, रब चवे थो तोखे दौलत कंहिं ॾिनी आहे। मुंहिंजो रब ॿुधाइण थो चाहे ऐं मुंहिंजा बाना सोच, जेको ॾियण ते क़ादिर आहे उहो खसण ते बि क़ादिर आहे। कल्ह को ॾींहुं हो, मियां नवाज शरीफ़ आर्मी ऑफिसरनि खे हथ ॾियण लाइ तयारु कोन हो। अॼु गिहटियूं पे थो करे त ख़ुदा जे वास्ते मूंखे रुॻी पासपोर्ट वापसि वठी ॾियो, मूंखे पाकिस्तान जी शहरियत वापसि वठी ॾियो। मुंहिंजे अबे ॾाॾे तौबा कई, मूंखे रुॻी पाकिस्तान घुरायो। कल्ह को ॾींहुं आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आसिफ ज़रदारीअ खे अडियाला जेल में पुलिस वारा ज़ुबान खे टुका पिया ॾियनिसि, हुनखे वेहण न पिया ॾियनि। वरी उहो वक़्तु आयो, उहो ई आसिफ ज़रदारी सदारती महल में सदर थी वेठो। कल्ह को ॾींहुं मुंहिंजा दोस्त मुशर्रफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुयो, वॾनि वॾनि सरदारनि खे ॾंडी पियो ॾेखारे। अॼु दुनिया खां ॿाहिरि बीख पियो थो मांगे त वारो कयो मूंखे पंहिंजे पाकिस्तान में घुरायो। मुंहिंजो रब तोखे ॿुधाइण थो चाहे, मूंखे ॿुधाइण थो चाहे त कल्ह को ॾींहुं क्रिकेट वीचारो खेॾंदो हो, इहा बैट बॉल हथ में हूंदो हो। अॼु हुनखे मुल्क जो वज़ीर आज़म केरु थो बनाए? चो मुंहिंजो बेनियाज़ रब, मुझो अल्लाह फरमाए तो बाना याद रखी छॾ, इहे ज़िंदगीअ जूं घड़ियूं ईंदियूं वेंदियूं, इन जवानीअ ते नाज़ न कर। कल्ह ॿारड़ो हुए, अॼु जवानी अथई, सुभाणे कुराड़ो थियणो अथई। अल्लाह चवे थो इन दौलत ते नाज़ न कर, इहा दौलत कल्ह कंहिं ॿिए वटि ही, अॼु तो वटि आहे, सुभाणे वरी कंहिं ॿिए वटि हली वेंदी। अल्लाह चवे थो इन हुस्न ते नाज़ कर, तोखां वधीक हसीन मुक़ाम में मिटीअ जो ढेर लॻा पिया आहिनि। अल्लाह फरमाए थो नाज़ करणो अथई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निस्बत ते नाज़ कर, जो मां अल्लाह जे ज़ात तोखे पंहिंजे महबूब जो उम्मती बनायो आहे। मुंहिंजे महबूब सां प्यार कर, मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत सां प्यार कर, ऐं इहा सुन्नत तोखे उते कम ईंदी जिथे सभु छॾे वेंदा। दौलत कहिड़ी कम जी आहे? जवाब ॾे, जेका ॾुखी महल में कम अचे। जेकॾहिं करोड़ रुपया पिया हुजनि तुंहिंजा, तोखे ॾुखी महल में कम न अचनि, ॿुधायो करोड़ कम जो थियो? जवाब ॾे। कम जी उहा शइ जेका ॾुखी महल में कम अचे। हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे, ही सजण साईं जो दीवानो उथे थो। जॾहिं न क़बर में मिट ॾे ईंदा, को दोस्त गॾु सुम्हंदो क़बर में? जवाब ॾे। जन दोस्तनि जे करे जो रातिनि जूं रातियूं थो जागी, जन दोस्तनि खां सवाइ मानी नथो खाई, जंहिं दोस्तनि खां सवाइ चांहि नथो पी, कंहिं हिकिड़े दोस्त खे चयो हिकिड़ा 2 कलाक क़बर में तोसां गॾु सुम्हे त सही। कोन सुम्हंदो। दोस्त त छा, पर अबो बि गॾु कोन सुम्हंदई, अम्मा बि गॾु कान हलंदई, कोई क़बर में कोन हलंदई। सभई हे ॿ लुड़क लाड़े, वाॻूअ वारा ॻोढ़ा ॻाड़े, खट ते खणी वॾी खॾ खोटे, अंदरि उन में लटे मण मिटीअ जा ॾेई मोटी ईंदई। हा यार वफ़ादार हिकिड़ो ई महबूब आहे, जॾहिं न सभई खॾ में पूरे मोटी ईंदई, सभई तोखे खॾ में सटे ईंदा। मुंहिंजो मदीने जो ताजदार उते ज़मीन जे अंदरि बि ईंदो। जॾहिं न मुंहिंजो मुस्तफ़ा ईंदो, उहा जेका अंधारी कोठी खॾ हुई, उहा तुंहिंजे लाइ नूर बणिजी वेंदी, उहा तुंहिंजे लाइ बंगलो बणिजी वेंदी। मुंहिंजो मुस्तफ़ा निहारींदो, तोखे मलाइक चवंदा मन कान तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, ॾे ख़बर हिन महबूब खे सुञाणी थो या नथो सुञाणी। पोइ रुॻी न हिकिड़ो दफ़ो चवंदे ही त उहो ई महबूब आहे जंहिं ते मां जान कुर्बान कंदो हुयुसि। आमिर खां जे पुछनि आमिर ॾे ख़बर, अली शेर ॾे ख़बर, हिन पीरीअ खे सुञाणी थो? आमिर चवंदो हिन महबूब जो नाशान ॿुधण जे लाइ त मूं पंहिंजे शादीअ में मीलाद जी महफ़िल कराई हुई। अली शेर चवंदो मुंहिंजा आका तो महबूब जे प्यार में दुनिया पंहिंजे पुटनि जे शादियुनि में सभु कुझु पे कयो, पर मुंहिंजा मुस्तफ़ा मूं कुझु कोन कयो हो। मूं अगरि कयो हो त तो महबूब मुस्तफ़ा जे शरीयत ऐं नातुनि वारी महफ़िल सजाई हुई। मुंहिंजा मुस्तफ़ा तो पीरीअ खे राज़ी करण जे लाइ त मूं पंहिंजे बचे जे शादीअ में तुंहिंजो मीलाद कयो हो। रब ऐलान कंदो मुंहिंजा महबूब हिन पंहिंजे दीवाने खे ख़ुशख़बरी ॿुधा, क़यामत जेसि ताईं अचे ऐं मलाइको ऐं मुनकर नकीरो जन्नत जी दरी खोले ॾियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीवाने खे। जेसि ताईं जन्नत जे तेसि ताईं टिकेट ॾेई छॾियोसि, हाणे वेठो जन्नत जा मज़ा वठी। क़बर जे अंदर भी कम ईंदो त मुस्तफ़ा कम ईंदो।
हशर में भी कमी दो तो महबूब मुस्तफ़ा कमी दो, पर जे मुखे चवण दे हिन दुनिया में भी इज्जत मिली आ तो मुझे महबूब मुस्तफ़ा जो सदको मिली आ। बस हे हिकड़ो जुमलो बुध, जेकॾहिं हींअर सदर आरिफ उलवी भी हिते हुजे, मियां अली शेर जे हिन महफ़िल में, मियां आमिर हुसैन जे शादीअ में चीफ ऑफ आर्मी स्टाफ भी हुजे, वजीर आजम इमरान खान भी हुजे, असांजो वजीर आला मुराद अली शाह बादशाह भी हुजे, सभई हुजन हिते। हींअर इशा जी निमाज़ जो टाइम थियो आहे न, जवाब ॾियो। हाणे जॾहिं निमाज़ जे लाइ उथंदासीं त मुसल्ले ते इमरान बीहंदो या आरिफ उलवी बीहंदो या पंहिंजो कमर बाजवा बीहंदो या मुराद अली शाह बीहंदो, को बीहंदो? हड़ई हटी हूअ कुर्सीअ ते अॻियां वेठा हूंदा पर मुसल्ले ॾे कोन वेंदा। छो? चवंदा इहो मुसल्लो असांजी ताक़त नाहे, इते मुस्तफ़ा जो ग़ुलाम ईंदो। जवाब ॾियो, सच्चा या न? कोई अॻिते न ईंदो, चीफ भी पोयां, सदर भी पोयां, वजीर आजम भी पोयां, वजीर आला भी पोयां, अॻियां कंहिंखे बिहारींदा। चओ जंहिंजे चेहरे ते मुंहिंजे मदीने वारे घोट जी सुन्नत जी निशानी हूंदी। ऐ मुसलमान अखियूं खोल मुसलमान, पाकिस्तान जा वॾे में वॾा उहिदा आहिनि, वॾे में वॾो पावर इन्हनि उहिदनि वटा, वॾे में वॾी ताक़त आ, पर इहे बि इते अचे मजबूर थी चवनि था असांजी ताक़त कुर्सीअ ताईं त आहे, पर इते असांजी ताक़त न हलंदी, इते ताक़त हलंदी त मुंहिंजे मदीने जे घोट जे दीवाननि जी हलंदी, मुझे हुजूर जे सुन्नत जी ताक़त हलंदी। पो मां तोखां तो पुछां, हिन मुझे हुजूर जे सुन्नत सां प्यार छो नथो करी? सब कुछ हिते छॾे वेंदे पर रुगी ॿियो कुछ न हुजे, रुगी ही हिकड़ी सुन्नत जॾहिं महिल न कबर में तो सां गॾु हले। हज़रत मूसा कलीमुल्लाह हिकिड़ो मश्किरो हो जेको हज़रत मूसा कली हाँ मां तो सॼी रात सुणे दस्तगीर जूं करामतूं ॿुधाइण लाइ तैयार आहियां, पर ॿिए पासे वञणो आहे। बहरहाल ॿुधायां थो, सुणे दस्तगीर जी करामत न ॿुधाईंदासीं त कंहिंजी ॿुधाईंदासीं, इहा ॻाल्हि रहिजी न वञे। हज़रत मूसा कलीमुल्लाह हिकिड़ो शख़्स हो जेको हज़रत मूसा कलीमुल्लाह जी अहल कंदो हो, मश्किरी कंदो हो, माण्हुनि खे खिलाए पैसा वठंदो हो। जॾहिं उहो मरी वियो त रब हुकुम कयो, ऐं मुंहिंजा मूसा वञ इन जी तदफीन जो इंतज़ाम कर, मां रब इन खां राज़ी आहियां। दुनिया चयो ऐं अल्लाह जा नबी, हिन शख़्स त सॼी ज़िंदगी ठठोल कई, सॼी ज़िंदगी तुंहिंजी नकल कई। हज़रत मूसा दुआ घुरी, मौला हे त मुंहिंजी नकल कंदो हो। अल्लाह जी तरफ़ खां जवाब आयो, ऐं मुंहिंजा मूसा कंदो त नकुल हुयो, पर कंदो कंहिंजो हुयो? अहल त कढंदो हुयो, पर कढंदो कंहिंजी हो? मौला कढंदो मुंहिंजी हो। रब चयो जेको न मुंहिंजे नबीअ जहिड़ो पंहिंजो रुगी जिस्म ठाहींदो, केर बि हुजे मां अल्लाह उन सां प्यार कंदो हां। जेकॾहिं मूसा कलीमुल्लाह जी अहल करण वारो, नकल करण वारो, पैसा कमाइण जे नियत सां नकल करे त रब खे वणे, पर जे मुंहिंजे मदीने वारे मीर जो उम्मती हुजूर जे सुन्नत जे नियत सां हीअ सुहारी रखे त रब खे वणंदो या कोन वणंदो? ऐं मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सां प्यार कर, इंशा अल्लाह ताला इन दुनिया में बि तोखे इज़त मिलंदी, आख़िरत में बि इज़त मिलंदी। टाइम मुंहिंजो पूरो थी वियो, पर हाणे महबूब सुभानी जी ॻाल्हि जो थी आहे। कर यारी दिल सां यार तो ते कुर्ब वॾो थींदो, कंदो जीलानी बेड़ो पार तो ते कुर्ब वॾो थींदो, कंदो जीलानी बेड़ो पार तो ते कुर्ब वॾो थींदो। हिकिड़ो गवैयो आ, सुणे दिलबर दस्तगीर जी करामत ॿुध। हिकिड़ो गवैयो आ, राग ॻाइण वारो आ, आवाज़ उनखे अल्लाह सुहिणो ॾिनो आ। चौक में बीही करे जॾहिं सुहिणे आवाज़ में राग ॻाइण लॻो, हेॾां पीरनि जो पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर अची वियो। मुझे सुने पीरन जे पीर, सुने दादुले दस्तगीर, हसनी हुसैनी बचड़े उन रागीअ खे चयो, अल्लाह तोखे आवाज़ केॾो न सुहिणो ॾिनो आ, राग न ॻाए, अल्लाह जे महबूब जी नात ॻाए, तारीफ़ ॻाए, त मां अब्दुल कादिर जीलानी तोखे दुआ करे छॾियां। निहारे
माण्हुनि ॾे निहारे उन ॻाइण वारे चयो हेॾे ॾिसो अब्दुल कादर ॾे मुंहिंजे आवाज़ ते सड़ी रहियो आहे, मुंहिंजे आवाज़ सां साड़ करे रहियो आहे। अब्दुल कादर जीलानीअ निहारे मुर्की पाण अॻिते हलिया विया। ऐं अज़ीज़ दोस्त, हे जवानीअ जा ॾींहं ॿ टे जॾहिं कुराड़ो थी वियो, उन जवानीअ जो आवाज़ ख़त्म थी वियो। माण्हुनि शादियुनि में घुराइण छॾे ॾिनो। जॾहिं आवाज़ ई ख़त्म थी वियो, कंहिंखे ज़रूरत पई आहे घुराइण जी, घर वारा बेज़ार थी विया, बीमार थी पियो, पंहिंजे पाण ज़िंदह खे वञी हिकिड़े मुक़ाम जे कुंड में रखराए उते अल्लाह अल्लाह करण लॻो। हेॾा सुहिणो पीरनि जो पीर आयो आहे, मथों बिहारे निहारे सुञाणे थो ही उहो ई रागी आहे, हे उहो ई ॻाइण वारो आहे जंहिंखे अल्लाह आवाज़ सुठो ॾिनो हो। हाणे उनखे शर्माइनि कोन था, तारुफ़ नथा कराइनि त मथां उनखे शर्म अचे, छो त अल्लाह जे महबूब जा दीवाना ऐब ढकींदा आहिनि। हे त मुंहिंजे पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर महबूबे सुबहानी किंदीले नूरानी मुहियदीन मीर सुहिणो आयो आ। पाण हिन ॾे निहारे विया, वञी करे पंहिंजे ग़ुलाम खे सोननि अशरफिन जी थेली ॾियनि था। पाण फरमाइनि था खणी वञ, मुक़ाम जे कुंड में हिकिड़ो ग़रीब वेठो आ, वञी उनखे ॾेई आ। जेॾी महिल उहो नौजवान उहो सोनी अशरफिन जी थैली खणी आयो, ॾिसी करे उन नौजवान खे कपड़नि में हथ थो विझे। उहो रागी चवे थो ॻाल्हि ॿुध, अॼु अबे मूंखे छॾे ॾिनो, मिटनि माइटनि छॾे ॾिनो, दोस्तनि यारनि छॾे ॾिनो, ॿुधाए त तूं केरु आहीं, कंहिं तोखे मोकिलियो आहे। सोणे अब्दुल कादिर जीलानीअ मनो कई हुई त मुंहिंजो नालो न खणजां, मतां हुनखे लॼ अचणु शुरू थी वञे। हुन चयो त जंहिं जवान मूंखे ॾिनो आहे उन जवान पंहिंजो नालो न खणण जो हुकुम ॾिनो आहे। दाह करे थो चवे उहो को ॿियो नथो थी सघे, उहो पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर थी सघे थो। जॾहिं नालो न पाण खयो, उन नौजवान चयो हा सच थो चवे, सुहिणो पीरनि जो पीर उहो आहे। उन जो उन महिल उहो कुराड़ो जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त हिन बीमारीअ जे हाल में अचे सुहिणे पीरनि जे पीर जे दरड़े ते पहुची अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा सुहिणा ॾाढो लॼी हां, मां तो दिलबर खे कोन सुञातो हो, पर मरण खां अॻु में अल्लाह जे ज़ात तुंहिंजो दरड़ो नसीब कयो आहे। मूंखे एतिरो ॿुधाए दिलबर, रोई दुआऊं तो घुरा, मुंहिंजी रब तौबह क़बूल कंदो या कोन कंदो। सुहिणे पीरनि जे पीर, सुहिणे दिलबर दस्तगीर मुहियदीन मीर अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो, ऐ दुआ जी ॻाल्हि करण वारा, तूं चवीं थो त मां दुआ घुरां तौबह कयां, रब क़बूल कंदो या न कंदो। मां अब्दुल कादिर जीलानी थो तोखे चवां, तूं सच्चीअ दिलि सां तौबह कर, मुंहिंजे हथ में हथ ॾे, रब तुंहिंजी तौबह रब क़बूल कंदो, विलायत जो दर्जो मां थो तोखे ॾेई छॾियां। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो सुहिणो महबूबे सुबहानी शहबाज़े ला मकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी, जंहिं हिकिड़ो दफ़ो पाण हिकिड़ो दफ़ो वञनि पिया त हिकिड़ो फ़क़ीर बीठो हो। उन फ़क़ीर चयो त हे जवान वञे थो पियो, छिके खणी उनखे हथ विधई त ही हलियो न वञे, हिन खां ख़र्ची वठणी आहे। वरी ॿिए पासे वरी सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ छिके खणी हथ विधुसि। जेॾी महिल महबूबे सुबानीअ छिके हथ विधुसि त उन फ़क़ीर चयो त मूं त तव्हांखे छिके हथ विधो, तव्हां मूंखे छो विधो? पाण फरमायूं तो छो विधो? चवे तो मूं इन लाइ छिके हथ विधो त मां कुझु न कुझु वठां। पाण फरमायूं असां इन करे छिके हथ विधो त जेको असांखे हिकिड़ो दफ़ो हथ ॾींदो आहे असां उन जो हथ खणी मालिकनि जे दरबार में पहुचाए छॾींदा आहियूं। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर 900 साल गुज़री विया आहिनि। घणा सौ साल? 900 साल गुज़री चुका आहिनि, लेकिन अॼु बि दिलनि जे मथां हुकूमत करे रहियो आहे। जवाब ॾे मूंखे। ॻोठ फैज़ मोहम्मद बिरोहीअ में आया हूं हींअर, मियां आमिर अली नौजवान आर्मीअ जे नौजवान जे शादीअ में, मियां अली शेर जे दावत में। मूंखे जवाब ॾे, ईअं पियो लॻे त असां किथे अलाए जंग में पहुता आहियूं, अलाए केतिरो मोहम्मद ईसा अॻिते वठी वियो, अलाए केतिरा मैल रुलाए रुलाए वरी पोइते, वरी अॻिते वञी वरी पथरनि जो रोड, वरी हेॾो फेराए
फेराए माना असां सोचो पिया त अलाए काथे पहुता आहियूं पर हिते बि मूंखे जवाबु ॾे अचे कन में कंहिं चयो नी त दिल भर दस्तगीर जी करामत ॿुधा जवाबु ॾे ने अचण वारे खे कंहिं चयो चो सुहिणे पीरनि जे पीर चयो न अल्लाह जे ज़ात इन जे दिल में विधो त मुंहिंजे मुस्तफ़ा जी महफ़िल हली रही आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़े जो ज़िक्र बि करा उथी वञ मता आशिक राज पर ताहिरीअ खां ॻाल्हि ज़हन मां निकिरी वञे मां ख़ुदा चाहियां थो त जिथे मुंहिंजे मुस्तफ़ा जो ज़िक्र थिए उते मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़े अब्दुल कादिर जो ज़िक्र बि थी वञे ऐं मुंहिंजा दोस्त हे तूं पाण न उथियो हुई पर तोखे उथारण वारनि पाण मोकिलियो आहे तूं अचे वञ असां सुहिणे पीरनि जे पीर जो ज़िक्र कयो इंशा अल्लाह ताला लेकिन इहा ॻाल्हि पकी यादि रख सुहिणो अब्दुल कादिर जीलानी ईअं पीरनि जो पीर कोन बणियो अथई 40 साल इशा जे वुज़ूअ सां फजर जी निमाज़ अदा कई अथई ईअं पाण ई कोन बणियो आहे तवजह कर बस हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां पाण झंग में वेठा हुया अल्लाह जे ज़िक्र में एतिरे में हिकिड़ो जवान आयो निहारे चवे थो अब्दुल कादिर सुणे अब्दुल कादिर जीलानी निहारे चयो जी चवे जवान पाण फरमायो इते वेह जा मां अचां थो सुणे महबूबे सुभाणे फरमायो साल गुज़री वियो उहो माण्हू कोन आयो मां अब्दुल कादिर कदम बि कोन चोरियो पूरो साल गुज़री वियो उहो माण्हू आयो निहारे चवे थो अब्दुल कादिर वेठो हई जी जवान वेठो हाँ चङो वरी वे हुई ते मां हेॾहूं थी अचां पहिरीं हेॾे वियो साल खां पोइ मोटियो वरी हेॾे वियो मां उते ई वरी ॿियो साल वेही वियुसि 12 महीना बाद जॾहिं उहो जवान मोटियो निहारे चवण लॻो अब्दुल कादिर वेठो हई जी जवान वाइदो कयो थम वेठो हाँ सुणे महबूबे सुभाणे फरमायो उन पंहिंजो तारुफ़ करायो ऐं अब्दुल कादिर हाणे जंगलनि में रहण जो टाइम तुंहिंजो ख़त्म थी वियो मां ख़िज़र अलैहिस्सलाम आयो हाँ अल्लाह तोखे उहो दर्जो अता फरमायो आहे जो क़यामत ताईं दुनिया तोखे दीवाननि वांगुरु यादि करे ज़िक्र कंदी हिकिड़े वाइदे ते 2 साल हिकिड़ी जगह ते वेठो आहे ऐं मुसलमान ऐं असांजो हाल हाणे ताज़ो हिकिड़े जलसे में वियुसि मां राति जो 11:30 बजे मूंखे टाइम मिलियो त जेको उथण वारो अल्लाह जो नेक बानड़ो अल्लाह उन ते रहम फरमाए अलाए केॾी जमायत गॾु हुजे मूंखे चयो त मौलवी साहब जे जल्द उथी त पोइ मां वेहां मूं चयो साईं 12 बजे उथां थो चई बसि पोइ मां वेहां थो दुआ घुरी पोइ था निकिरूं महिरबानी हमराह पोयां थियो मां अचे चई छिकियो कांटे खे 120 ते 12 पूरा थिया मूं चयो बाबा वमा अलैना इल्लल बलाग साईं सां वाइदो कयो अथमि त जमायत हुई हज़ारनि जे तइदाद में चयोसीं पोइ हिते निहार साईं किथे आहे ॾिठुमि त अड़े साईं कोन्हे अड़े बाबा साईं काॾे चयो साईं ॻोठ हलियो वियो यकीन कयो एॾो ॾुख थियो त असां मज़हबी माण्हुनि खे वाइदे पूरे करण जो अहसासु कोन्हे को यादि रखो महबूबे सुभाणे वाइदो पूरो करण जे लाइ पूरो साल हेॾो वेठो पूरो साल होॾो वेठो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो इशा जे निमाज़ जो टाइम थी वियो आहे निमाज़ मुंहिंजे अल्लाह ताला जी तरफ़ खां ॾिनल तोहफ़ो आहे मदीने वारे घोट जो आंदल तोहफ़ो आहे इंशा अल्लाह ताला उमीद थो रखां त सभई दोस्त इशा जी निमाज़ ज़रूरु अदा कंदा छो त मदीने पाक मां अगरि टोपी मिलंदी आहे त चुमंदा आहियूं ॻाल्हायो उन ते लिखियो पियो हूंदो आहे त मेड इन चाइना हीअ चाइना मां ठही आई आहे पोइ बि दीवानो चवंदो भले किथां बि ठहे आई त मदीने मां आहे न अदा ईअं आहे न पोइ जवाबु ॾे मुस्लमान जेका रुगी मदीने मां थी अचे इंडिया जी टोपी तॾहिं बि चई त मदीने वारे जे नाम तां क़ुर्बान वञा हीअ निमाज़ इंडिया मां आई आहे पाकिस्तान मां आई आहे सऊदीअ मां किथां आई आहे जो निमाज़ आई आहे ला मकान तां मेराज जे राति अल्लाह तोहफ़ो ॾिनो आहे कंहिंखे मदीने वारे घोट खे तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन आहे तोहफ़ो खणी अचण वारो रहमत लिल आलमीन आहे ॿुधाए त उन तोहफ़े सां प्यारु कंदासीं या न कंदासीं ऐं मुस्लमान ऐं ख़ुदा जो नालो अथई निमाज़ पाबंदी सां पढ़
अल्लाह खे राज़ी कर। अल्लाह कंदो तुंहिंजे बचड़नि में, रिज़्क में, माल में बरकत पवंदी, तुंहिंजे फसलनि में बरकत पवंदी। ख़ुदा कंदो तूं खाई खाई खुटाए कोन सघंदे। बसि तूं पंहिंजे यार सां राज़ी थी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे हिन नौजवान आमिर अलीअ खे ज़िंदगीअ में ख़ुशियूं अता फ़रमाए। अल्लाह ताला इन जे निकाह खे बरकत वारो बनाए। मियां अली शेर तोखे मुबारक हुजनि जो अल्लाह जे ज़ात तोखे पंहिंजे बचिड़े जे निकाह में महबूब जे मीलाद जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। तमामु सभिनी खे मुबारकूं। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।